अॼु पिण कहिड़ी दांह वाढोड़ के मन्हे वेज वराए बांह चोरे चाक निहारिया। वेचारा वाढोड़ सदा शाकर सूर सें ताणी न मथे तोड़ ओरे कन न आसरो। सघन सुध न सूर जी घायल कीअं घारीन पियल पासो पट तां वाढोड़ न वारीन पर में पचन पिरियं लए हए हंजूं हारीन सजण जे सारीन तिन रोयो वियाह में रातड़ी। अॼु पिण कहिड़ी दांह वाढोड़ के मन्हे वेज वराए बांह चोरे चाक निहारिया। सुर यमन कल्याण दास्तान पहिरियों बैत नंबर 15 रसालो ग़ुलाम मोहम्मद इब्राहिम शाहवाणी। हाणे अचूं था नव लफ़्ज़नि ते। दांह माना रड़ कूक पुकार रोज राड़ो। वाढोड़ के माना वढेलनि जे ज़ख़्मियुनि जे घायलनि जे वाढोड़नि जे। वाढोड़ के मने घायलनि जे अङण ते ज़ख़्मियुनि जे भुंगी में वाढोड़नि जे झूपड़ीअ में। मने माना भुंगी छापरो कखाई जाए पेही वराए उथलाए पुथलाए मथे करे वराए बांह मथे करे ज़ख़्म ॾिसण लाइ बांह हेठि मथे करे बांह उथलाए पुथलाए चोरे माना सोरे हरकत ॾेई जांचे ज़ख़्मनि खे ज़ोर ॾेई चाक निहारिया चिकंदड़ फट ऐं ज़ख़्म जांचे ॾिठा। हाणे अचूं था सिटवार सम्झाणी ते। अॼु पिण कहिड़ी दांह वाढोड़ के मन्हे अॼु आशिकनि जे अङण में झूपड़ी में कहिड़ी रड़ो रड़ लॻी पई आहे। यानी अॼु वाढोड़नि फटियलनि जी भुंगी में कहिड़ी क़िस्म जी किंजकार ऐं रड़ो रड़ लॻी पई आहे। त हिन पहिरीं सिट जे जवाब में लतीफ़ साईं ॿी सिट में फरमाए थो त वेज वराए बांह चोरे चाक निहारिया। तबीब यानी डॉक्टर बांह वराए उथलाए पुथलाए ज़ोर ॾेई ज़ख़्म तपासिया त ज़्यादा सूर सबबा मरीज़ खां किंजकार जा आवाज़ दाहूं पियूं निकिरनि। हक़ लतीफ़ सच लतीफ़। वेचारा वाढोड़ सदा शाकर सूर सें ताणी न मथे तोड़ ओरे कन न आसरो। सुर यमन कल्याण दास्तान पहिरियों बैत नंबर 16 रसालो ग़ुलाम मोहम्मद इब्राहिम शाहवाणी। हाणे अचूं था नवं लफ़्ज़नि ते। वेचारा निंदण का बेपोच लाचार आजिज़ वाढोड़ माना फटियल घायल ज़ख़्मी वढियल सदा सदाई जो मुख़फ़फ़ माना सदाई हमेशह हर वक़्तु ऐं हरदम ऐं हर वक़्तु शाकर माना शुक्र कंदड़ राज़ी रहंदड़ राज़ी ऐं ख़ुशि ताणीन माना अॻिते वधनि हलनि काहीन तोड़ माना पुॼाणी पछाड़ी मंज़िल माॻ मथे तोड़ आख़िर ताईं तोड़ ताईं ओरे माना वेझो नज़दीक मंज़िल खां ओरियां विच में आसरो माना उमेद सहारो दिलासो पनाह ॾढ। हाणे अचूं था सिटवार सम्झाणी ते। वेचारा वाढोड़ सदा शाकर सूर सें लाचार यानी आजिज़ आशिक सूरनि में सदा सरा यानी ख़ुशि पिया नज़र अचनि। ताणी न मथे तोड़ ओरे कन न आसरो हू पंहिंजी मंज़िल तरफ़ काहींदा पिया वञनि ऐं विच में किथे बि बीहनि या रुकजनि नथा। हक़ लतीफ़ सच लतीफ़। सघन सुध न सूर जी घायल कीअं घारीन पियल पासो पट तां वाढोड़ न वारीन पर में पचन पिरियं लए हए हंजूं हारीन सजण जे सारीन तिन रोयो वियाह में रातड़ी। सुर यमन कल्याण दास्तान पहिरियों बैत नंबर 18 रसालो शाहवाणी। हाणे अचूं था औखनि अल्फाज़नि ते। सघन माना सघन खे चङनि भलनि खे तंदुरुस्तनि खे सुध माना ख़बर ॼाण कल घायल माना फटियल वढियल इश्क जो मारियल इश्क जा बीमार बिरह जो बीमार लाचार बेवस घारीन
माना गुज़ारीन, ज़िंदगी बसर कनि, वक़्तु गुज़ारीन। पियल माना हंध ते पियल, अलील मरीज़ बीमार, पासो माना बदन या जिस्म जो पासो, वाढोड़ माना वढियल, घायल कपियल, इश्क में फटियल, वारीन माना वराइन बदलाइन उथलाइन, पर में मख़फ़ी तरह लिक छिप में, पंहिंजे मुंहुं पंहिंजे पर में, माठ ऐं सबर में, पचन माना सड़न खामन जलन, हाय हर्फ निदा है माना अफ़सोस हाय हाय, हंजूं लुड़क गोड़ा, हंजूं हारीन इस्तलाह है जी माना गोड़ा गाड़ीन लुड़क वाहीन। हाणे अचूं था सिटवार सम्झाणींदे। सगन सुधन सूर जी घायल कीअं घारीन, सगन खे चङनि भलनि खे कहिड़ी ख़बर त वीचारा वढियल ग़मनि जा घायल कीअं पिया वक़्तु कढनि, कीअं पिया हयाती गुज़ारीन। पियल पासो पट तां वाढोड़ न वारीन, बिरहे जा बीमार पट ते पिया आहिनि ऐं पंहिंजे बदन जो पासो बि बदिलाए नथा सघनि। पर में पचन पिरीअ लहे हई हंजूं हारीन, बसू अंदरि अंदरि में यार खे यादि कयो ॻोढ़ा पिया ॻाड़ीनि। सॼण जे सारीन तिन रोयो विया में रातड़ी, जेके सॼण खे सारीनि था या यादि कनि था, तिन जी सॼी राति रूंज़े गुज़रे थी। यानी जेके सॼण खे यादि कनि था, महबूब खे सारीनि था, से न रुअनि था, न वरी कंहिंखे कुझु चवनि था। हक़ लतीफ़ सच लतीफ़।